वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो आख़िरी हिस्से में आनंदासीं मलीर में गुज़िरियल ॾियाड़ एक पुलिस मुक़ाबलो थियो आहे। पुलिस जी दावा है तो मलीर भरिसां मेमणगोट लिंक रोड वटि ॾोहारियुनि सां मुक़ाबलो कयो आहे। इन मुक़ाबले दौरान 3 ॾोहारी मारिजी विया आहिनि। बकौल पुलिस जे मारिजी वियलनि में नवीद काका, मंसूर वरियाम ऐं शहबाज़ मलिक शामिल आहिनि। ये AVLC ऐं CIA जी गॾियल कार्रवाई आहे। पुलिस जो मौक़िफ़ आहे त हीअ कार ते सुवार हथियारबंद हुआ जिन खे पुलिस रोकण जी कोशिशि कई ऐं उन्हनि रुकजण बजाए पुलिस ते फायरिंग करे ॾिनी ऐं जवाबी फायरिंग में मारिजी विया। SSP AVLC अमजद हयात जो इहो मौक़िफ़ आहे। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ मलीर जो रिपोर्टर आसिफ़ जतोई। आसिफ़, इन हवाले सां गुज़िरियल ॾियाड़े मारिजी वियल नवीद काका जे वारसनि जो मौक़िफ़ आयो हो। नवीद काका नकीबुल्ला महसूद जे क़त्ल केस में गिरफ़्तार ASI अलयार काका जो पुटु आहे। ॿुधायो वञे पियो त हीअ न्यू सईदाबाद जा वासी आहिनि ऐं नवीद जेको मारिजी वियल नौजवान आहे उनजो गुलशन मेमार में हिते रहाइश आहे कराची में। उनजे वारसनि जो चवणो त पुलिस जो मुक़ाबलो जुड़तो आहे। पुलिस सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो इन हवाले सां छा मौक़िफ़ आहे आसिफ़? जी गाजी संजीत साहब, जीअं तव्हांखे ॿुधायां त काल्ह ही जेको आहे सो वाक़ियो थियो आहे मेमणगोट थाणे जी हद। ऐं तव्हांखे ॿुधायां त यूसुफ जोखियो ॻोठ भरिसां लिंक रोड वटि जेको आहे सो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें पुलिस ऐं जेको आहे सो हथियारबंदनि में जेको आहे सो मुक़ाबलो थियो, जंहिंमें 3 जेके हथियारबंद पुलिस पारां मारण जी दावा कई वई आहे। जंहिंजी सुञाणप जेको आहे सो शहबाज़ 27 साला शहबाज़ आहे, 30 साला नज़ीर ऐं 28 साला मंज़ूर काका जेके चयो वञे पियो जी आहे। ऐं इन मूजिबि तव्हांखे ॿुधायां त स्टील टाउन थाणे सां बि राब्तो थियो, जंहिं जेको आहे सो बेख़बरी ज़ाहिर कई ऐं असांजी जेको आहे सो ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं SSP CI अमजद हयात सां। उनजो चवणु आहे त हीअ जेको आहे सो असांखे हुनखे ॻुझी इतला मिली त हीअ जेको आहे सो अगवाकार गुरू जेको आहे सो हितां गुज़री रहियो आहे। हिन जो त असां जंहिं ते असां गॾियल तौरु CIA पुलिस ऐं AVCC पुलिस गॾियल तौरु कार्रवाई कई, जंहिंमें हथियारबंद ॾोहारी जेके हुया उन्हनि सां पुलिस जो मुक़ाबलो थियो, जंहिंमें 3 जेके हथियारबंद आहिनि जेके अगवाकार आहिनि उन्हनि जेको आहे सो उहो मारिजी विया आहिनि। ऐं इन SSP जो इहो बि चवणो हो त वधीक जेके हिन खां ॿ साथी हुया उनजे जो मुक़ाबलो फ़ाइदो वठी ऐं फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि। कहिड़ो ॾोह आहे इन जे मथां, कहिड़ी चार्जशीट आहे पुलिस वटि आसिफ़? SSP जो चवणु आहे त अगवाकार जेको ग्रुप आहे 2022 में ऐं 22 जून ते हसास इदारे जे ऑफिसर उनजो भाउ आहे अदनान, उनखे जेको आहे सो कार समेत बलोच कॉलोनी मां जेको आहे सो अगवा कयो हुयो। हलंदड़ महीने जी 20 तारीख़ तव्हां चयो पिया, हिन ई महीने जी जून महीने जी, यानी लॻभॻि 1.5 हफ़्तो पहिरियां। जी 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 बिल्कुलु 22 तारीख़ ते जेको आहे सो हिनखे जेको आहे सो अगवा कयो हुयो अदनान खे बलोच कॉलोनी इलाइक़े मां। ऐं हिन जे वारसनि खां 1 करोड़ रुपया जेको आहे तावान जी घुर कई वई ऐं जेको बाद में वारसनि ऐं अगवाकारनि में 25 लख रुपया तय थियो ऐं 25 लख रुपया रोक। ऐं हिननि जो चवणु आहे त ऐं टोटा करोला जेका जेको आहे सो हुन समेत अगवा कयो, हुनजा कागज़ जेका डॉक्यूमेंट्स वग़ैरह जेके असां हुनखे ॾिना विया हुआ। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त SSP जो चवणु आहे त अगवाकारनि वटां 3 TT पिस्टल ऐं जेका अगवा अदनान जी अगवा कार कई वई हुई BCD जेको आहे सो नंबर आहे 369, उहा बि जेको आहे सो अगवाकारनि वटां बरामद कई हुई आहे। मतिलबु जेका पुलिस ही मुक़ाबलो शो कयो आहे आसिफ़, उन मुक़ाबले में जेका कार आहे जवाबदारनि वटि, उहा कार प्रॉपर्टी आहे जेका रिकवर कई आहे पुलिस जो केस इहो ई आहे? जी जी पुलिस जो इहो चवणु आहे त जेका अदनान जी जेका कार हुई जेका अगवा कई वई हुई ऐं जेका हिन वटां वसूल कई वई आहे, जेका टोटा करोला तव्हांखे ॿुधायां त BCD नंबर आहे 369, उहा पुलिस हिन वटां हासिल कई आहे ऐं 3 TT पिस्टल। ऐं हिन जो इहो चवणु आहे त हीअ जेके अगवाकार ग्रुप हुयो पंजाब जे इलाइक़े मुल्तान ऐं खानेवाल में बि अगवा जे ॾोहनि में मुलविस रहिया आहिनि। जी क्रिमिनल रिकॉर्ड पुलिस ॿुधाए पई त न रुॻो सिंध में पर हिन जो पंजाब में बि आहे। आसिफ़, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अपडेट कयो व्यूअर्स। हीउ हिकिड़ो केस आहे गुज़िरियल ॾियाड़े मलीर में पुलिस मुक़ाबलो साम्हूं आयो। मारिजी वियल हिकु नौजवान नवीद काका जे वारसनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त मुक़ाबलो जुड़तो आहे। पुलिस उन जे नौजवान खे बेगुनाह मारियो आहे। पुलिस जो वर्जन असां तव्हांजे साम्हूं रखियोसीं। कराची में अमन अमान जी सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ पुलिस वधीक मुतहरिक नज़र अचे पई। बदकिस्मती सां जेके मुक़ाबला आहिनि उन्हनि में शिदत अची वई आहे।
हर रोज़ को दर्जने अहिड़ा केस रिपोर्ट थियनि था मुख़्तलिफ़ थाणनि जी हदुनि मां, जिन में पुलिस मुक़ाबलनि दौरान मुबैना ॾोहारियुनि खे टंगुनि में गोलियूं हुयूं वञनि पियूं। ऐं हिते छाकाणि त स्ट्रीट क्राइम में शिदत आहे, इन जे करे अहिड़ा वाक़िया बि साम्हूं अचनि पिया व्यूअर्स, जंहिंमें शहरी पाण फ़ौरन खे स्ट्रीट क्राइम जे दौरान पकड़े उनखे बाहियूं ॾेई साड़े रहिया आहिनि। पुलिस मुक़ाबलनि वसीले, मुबैना मुक़ाबलनि वसीले, नाम निहाद मुक़ाबलनि वसीले ॾोहनि ते कंट्रोल जी कोशिशि करणु वञे पई। ऐं शहरी बि हाणे छाकाणि त स्ट्रीट क्राइम एॾो प्रॉब्लम थी चुको आहे कराची वासियुनि जे लाइ, जो शहरी बि मुश्तइल नज़र अचनि पिया रोडनि रस्तनि ते, चौकनि ते। जॾहिं कंहिं ॾोहारीअ खे, क्रिमिनल खे फुर दौरान, धाड़े दौरान शहरी पकड़े था विझनि, त न रुॻो उन ते बेरहमानो तशद्दुद कयो वञे पियो, पर ॾोहारियुनि खे ज़िंदा बाहि में साड़ण जहिड़ा वाक़िया रिपोर्ट थी रहिया आहिनि। काल्ह जेको मुक़ाबलो थियो, यकीनन पुलिस जी इन्वेस्टिगेशन जो मैटर आहे। असां ॿई पासा तव्हांजे आॾो रखियासीं। कराची शहर अंदरि अमन अमान जी बहालीअ लाइ पुलिस रेंजर्स सूधो कानून लागू कंदड़ इदारा मुतहरिक आहिनि ऐं वॾे पैमाने ते असांखे नज़र अचे पियो ख़ासि तौर ते पुलिस फंक्शन करे पई। एडिशनल IG जावेद अख्तर ओढो ऐं IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण जी मुक़ररी खां पोइ SOPs तब्दील थियूं आहिनि, ऑफिसर्स तब्दील थिया आहिनि, पुलिस मुतहरिक नज़र अचे पई। असां उमीद कंदासीं त शहर अंदरि अमन अमान, ख़ासि तौर ते स्ट्रीट क्राइम जो ख़ात्मो थींदो ऐं अमन अमान बहाल थींदो। व्यूअर्स, मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।